स्टडी सिंध समेत नवा जतोई में भी यूरिया भाण की खोट और ब्लैक ते विक्रो थियण सबब आबादगारन में मायूसी की लहर छायल है। यूरिया भाण न हुअण सबब कणक की फसल के कापारी धक रसियो है। रिपोर्ट कर रहा है अला रखियो बड़ो। पूरी सिंध जियां नवा जतोई में भी आबादगार मायूसी ऐं तकलीफ़ की लहर छायल है, छो त यूरिया कलर ब्लैक ते विक्रो थियण लगो है, जंहिं करे कणक जे फसल के कापारी धक लगो है। हारी वेचारा केतरियूं असरतूं खणी परेशान हाल दाहूं कंदा वतन था, पर संदन जे सूर जो को बि तदारक नथो थिए। ज़रायत खाते समेत तर जा चूंडियल नुमाइंदा भी ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। आख़िर हिन आबादगारनि जो छा थींदो? हिननि जो गुज़र सफ़र सॼे साल जे कणक जे फसल ते आहे। उन मौक़े ते आबादगारनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ब्लैक ते विक्रो पैदा कनि तमामु महांगो थी वियो आहे, जेको आहे सो असां ॾाढा परेशान आहियूं ऐं जेके आबादगार आहियूं ऐं हींअर जेका सख़्तु मुतासिर थी रहियो आहे फसल असांजो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो हीअं फसल लहण खां पोइ हींअर पोइ हुकूमत असांखे उहो रेट नथी ॾिए ऐं असां जेको आहे सो परेशान ॾाढा आहियूं। कलर हिकिड़ो टाइम ते कोन थो मिले, ॿियो 2 नंबर कलर, ॿियो वरी विकिरो थो थिए ब्लैक ते। सो असां वटि फसल को बि सही कोन थो थिए। तव्हां ॾिसो हालत आहे ज़मीन जी, फसल जो जॾहिं रेट अचे थो ऑटोमेटिकली रेट हटी थो वञे। आबादगार जो रोज़गार हिन फसल ते आहे। जेकॾहिं फसल असांखे कलर टाइम ते सही न मिलंदो त फसल किरां थींदो? फसल न हूंदो त खाइण पीअण जे लाइ रोज़ी रोटी असांजी आहे ई न। असां वस वारनि खे इहा अपील था कयूं त खुदारा ज़ुल्म एतिरो कयो जो इनकलाब न अची वञे, ऐं तव्हांजे ज़ुल्म करण सां ई इनकलाब ईंदो आहे। तव्हां पोयूं तारीख़ूं ॾिसी वठो, जिते जिते ज़ुल्म थियो आहे उते इनकलाब आयो आहे। अॼु जेको ॾिसो पिया तव्हां सूरत हाल त हर तालुके में, हर ज़िले में, हर यूसीअ ताईं जेको आहे सो आबादगार एहतजाज पिया कनि। ऐं एहतजाज उन शइ लाइ कनि पिया जंहिंजे लाइ पाण ॾोकड़ ॾेई ऐं कलर वसूल कनि था। असां नाथर ग़रीब माण्हू किथां कलर आणियूं, किथां बिज आणियूं, जेको ॾियूं ग़रीब अचनि खे छा खारायूं? तमामु असां सां नाजाइज़ी आहे। तव्हां गोदामनि ते तव्हां कुझु बि कोन थो थिए। ब्लैक ते वेठा था कलर हलाइनि, असां ग़रीब माण्हू मरी वियासीं, असांखे छा मिले? कुझु कोन थो मिले। हींअर कमंद जो अघु ई कोन्हे। ब्लैक करे छॾियो त ॾेई कोन थो, महांगो करे छॾियो। जेको 1200-1300 हींअर 2400 रुपया कलर थी वियो आहे। सो बि ॾियनि बि कोन था असांखे। फसल सुके पियो थो, बसि छा ते ॾियूं? बसि हींअर रुखियो पाणी पिया था हलायूं, बसि ॿियो छा कंदासीं? असां केतिरा ई धरना हया आहिनि ऐं पुरअमन एहतजाज बि कया आहिनि, पर हुकूमत तरफ़ां को बि फ़र्क़ु नथो पए। असां वस वारनि खे अपील कयूं था त ब्लैक ते कलर विकिरो कंदड़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं जाइज़ रेट ते कलर ॾेई कणक जो फसल बचायो वञे ऐं बुख ऐं बदहालीअ खां इंसानियत जो नस्ल बचायो वञे। कैमरामैन मोहम्मद अमीन चौहान सां गॾु अलाए रखियो अबड़ो आवाज़ टीवी नवां।